दोस्तों ॾिठो वञे त कंप्यूटर जी जाइ पूरी तरह मोबाइल वालारे चुकी आहे। उन खां अलावा DSLR कैमरा जो कमु, स्कैनर जो कमु, माइक जो कमु, एडिटिंग जो कमु, गेम जो कमु सभु कुझु फ़ोन में थिए थो। पर केॾो न सुठो लॻंदो अगरि ड्रोन कैमरा जो कमु बि मोबाइल फ़ोन सर अंजाम ॾिए। ताज़ो ई हिकु रिपोर्ट साम्हूं आई आहे जंहिंमें वीवो मोबाइल पारां अहिड़ो मोबाइल ठाहिण जी दावा कई वई आहे जंहिंजी कैमरा ॿाहिरि निकिरी अचे थी ऐं उॾामी रिकॉर्डिंग करे थी। त अॼु जी हीअ वीडियो मुकमल उन जे बारे में आहे। हिन वीडियो खे मुकमल ई ॾिसंदा। अचो त शुरूआत कयूं। जी हाँ दोस्तों, वीवो ताज़ो ई हिकु पॉपअप ड्रोन कैमरा वारो मोबाइल ते कमु करे रहियो आहे ऐं तमामु जल्द तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी वीवो जे तरफ़ां हिकिड़ी अहिड़ी मोबाइल जंहिंमां पॉपअप कैमरा निकिरंदो ऐं नंढिड़ो हिकिड़ो ड्रोन निकिरंदो जेको उॾामी वीडियो रिकॉर्ड कंदो। ठीकु आहे। ऐं हिन में चयो वञे थो त मुख़्तलिफ़ यूट्यूबरनि पारां के चवनि था त हिन में 200 मेगापिक्सल जी कैमरा लॻाई वई आहे ऐं 8K ताईं वीडियो रिकॉर्ड करे सघे थो। पर ॾिठो वञे त एॾो वॾो हिन में ॿुधायो न आहे पियो, छो त रिपोर्ट तमामु नंढड़ी आहे जंहिंमें एतिरियूं सारियूं शयूं नथियूं ॿुधाए सघजनि। सही आहे। हिकिड़ी लीक साम्हूं आई आहे जंहिंमें इहो पैटर्न ॾेखारियो वियो आहे जंहिंमें सेकेंड कैमरा जी विंडो ऐं फर्स्ट कैमरा जी विंडो ॾेखारी वई आहे। गॾोगॾु स्मार्टफोन में कहिड़े हिसाब सां उनखे इम्प्लीमेंट कयो वियो आहे उहो पिणु ॾेखारियो वियो आहे। हिन नंढड़े ड्रोन जी हिकिड़ी सेपरेट बैटरी हूंदी जेका फ़ोन जी बैटरी खां अलहदा हूंदी। हीअ मोबाइल में लॻण साण ख़ुदि ब ख़ुदि चार्ज थींदो ऐं हिन में खोड़ सारा सेंसर पिणु लॻल हूंदा जीअं हीअ बचाव करे सघे। चयो वञे पियो त इहो आयरपिक्स जे नाले सां ड्रोन जोड़ींदड़ कंपनी पारां वीवो लाइ स्पेशल नंढिड़ो माइक्रो ड्रोन ठाहियो वियो आहे। दोस्तों उन हिसाब सां वीवो दुनिया जी पहिरीं मोबाइल कंपनी हूंदी जंहिंमें उॾामंदड़ कैमरा खे मुतारिफ़ करायो वियो आहे। जॾहिं त वीवो में बैक साइड ते ॿिए कैमरा खे बि हिन लीक में ॾेखारियो वियो आहे ऐं हिन में नंढड़नि पखनि सां ऐं साइड तरफ़ लॻल कैमरा पिणु ॾेखारियो वियो आहे। वीवो जो ताज़ो ई हिकिड़ो आयल एड में उन नंढड़े ड्रोन कैमरा में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सेंसर पिणु ॾेखारिया विया आहिनि ऐं गॾोगॾु हिन जी सुपर नाइट मोड वारी रिज़ल्ट पिणु शोकेस कराई वई आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि हिन मुतालिक़, पर कुझु चई कोन थो सघिजे छो त अञा ताईं हीअ फ़ोन मार्केट में आयो ई न आहे। चयो वञे पियो त 2022 ताईं या 2022 साल जे अंदरि हीअ फ़ोन मार्केट में अवेलेबल थी वेंदो ऐं उनखां पोइ ॾिसंदासीं त हीअ फ़ोन असांजे लाइ केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद साबित थिए थो ऐं केतिरी क़ीमत ते अचे थो। तव्हांखे हीअ फ़ोन कीअं लॻो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मिलां थो तव्हां सां इन जहिड़ी कंहिं दिलचस्प वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, वीडियो खे लाइक करे वीडियो जो बि ख़्यालु रखंदा, दोस्तनि खे शेयर करे उन्हनि जो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। जेॾां तव्हांजो पैर हुजे तेॾां ख़ैर ई ख़ैर हुजे। अल्लाह हाफ़िज़। गुड बाय।